नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में खबर ॾींदा आहियूं त कंदकोट में 16 डिसंबर 2014 सानिया आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि जी याद में शिया उलमा काउंसिल तहसील कंदकोट जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान लाड़काणो डिवीज़न यूनिट सिटी कंदकोट 1 यूनिट मॉडल कॉलोनी जे तरफां घंटाघर चौक ते आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि खे शमा ॿारींदे भेटा पेश कई वई, जंहिंमें मज़हबी जमायतनि ऐं शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौके ते शिया उलमा काउंसिल तहसील कंदकोट ऐं जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान लाड़काणो डिवीज़न जे अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आर्मी पब्लिक स्कूल सानिया जो दिली दुख थियो है ऐं हिननि जी याद ताज़ा कंदे शमा ॿारींदे भेटा पेश कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।